अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवाज़ मोहम्मद यासीन है। तमारी सीरे आयो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों वजो कि इन वीडियोज़ में मां तव्हांखे ॾेखारण वारो आहियां त अक्सा किंजर जा कुछ अहिड़ा वीडियो जेके तव्हां कोन ॾिठा हूंदा ऐं उन्हनि अक्सा किंजर जे वीडियोज़ ते हिन वक़्तु तमामु घणी तनक़ीद हली रही आहे। अवाम अक्सा किंजर जे लाइ ईअं चई रही आहे त अक्सा किंजर ऐं रूबी अली में हिन वक़्तु को बि फ़र्क़ु नाहे ऐं जीअं त हिन वक़्तु अक्सा किंजर ऐं रूबी अली ते तमामु घणी फेसबुक ते ऐं काफ़ी व्हाट्सअप जे ग्रुपनि में हिन वक़्तु तमामु घणी तनक़ीद उन्हनि ॿिन्ही ते हली रही आहे ऐं उहे ई वीडियो जेके आहिनि अक्सा किंजर जा उहे मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॾेखारण वारो आहियां ऐं उहे ई तव्हां वीडियो ॾिसी तव्हां पाण दोस्त असांखे पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा ऐं असांखे कमेंट्स में इहो ॿुधाईंदा त छा अक्सा किंजर खे अहिड़ा वीडियो ठाहिणु घुरिजनि या न घुरिजनि। ऐं जीअं त अवाम जो इहो चवणु आहे त अक्सा किंजर खे मथे ते रओ बि न आहे ऐं हूअ बेपर्दगी थी अहिड़ा टिकटॉक वीडियो ठाहे पई जीअं त हूअ सिंध जी हिकिड़ी न्याणी आहे ऐं जीअं त हूअ सिंध में रहे पई, सिंध जी ॼाई आहे, सिंध में रही करे उनखे अहिड़ा टिकटॉक वीडियो न ठाहिणु घुरिजनि। दोस्तों जीअं त असांजी सिंध असांखे इहो सबक़ु नाहे ॾिनो त मथे तां चादर लाहे ऐं ईअं बसि टिकटॉक वीडियो ठाहिणु शुरू कजनि ऐं ईअं ई सिंध जी ॼाई थी करे ईअं बसि बेपर्दगी करे टिकटॉक वीडियो ठाहिजनि। असांजी सिंध असांखे इहो सबक़ु नाहे ॾिनो त दोस्तों अचो त उहे वीडियो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॾेखारियां पियो। दोस्तों ई हुआ अक्सा किंजर जा जेके वीडियो जेके मूं दोस्तनि जे अॻियां पेश कया ऐं यकीनन उहे ई वीडियो तव्हां ॾिठा हूंदा ऐं इहे वीडियो तव्हांखे कीअं लॻा इहो तव्हां कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा त असां अक्सा किंजर जा वीडियो तव्हांखे कीअं लॻा ऐं असांखे तव्हां पंहिंजी राय जो आगाह ज़रूरु ॾींदा। त दोस्तों हीअ जेकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।